अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अव्हां ताईं पहुचायूं पिया। मटियारी खां ब्यूरो चीफ ग़ुलाम मुर्तज़ा शाह जी रिपोर्ट मुताबिक़ मटियारी भरिसां केले जे बाग़ में मज़दूरी करण लाइ वियल ॻोठ ग़ालिब ख़ैबर जो रहवासी 20 साला इरशाद मलाह करंट लॻण सबबि मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त वाक़े में 3 मज़दूर पिणु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ वेझी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि मूजिबि मटियारी ज़िले जे ॻोठ ग़ालिब ख़ैबर जो रहवासी 20 सालनि जो इरशाद मलाह वल्द रमज़ान मलाह पाड़े जे रहवासी बारनाणी बिरादरी जे माण्हुनि सां गॾु मज़दूरी सांगे केले जी ट्रक भरण वियो। मसू भुरकड़ी लॻ बिजली जी तारनि सां ट्रक टकराइजी वई, जंहिं सबबि इरशाद मलाह मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त बारनाणी बिरादरी जा 3 नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मां तिबी इमदाद ॾियण बाद वधीक इलाज लाइ हैदराबाद अस्पताल रेफर कयो वियो आहे, जॾहिं त हद जी पुलिस वाक़े जी जांच में मसरूफ़ आहे।